खबर शामिल कंदासीं कोडजी खां। कोडजी बरसातनि सबबि शहर तोड़े ॻोठनि जे रोड रस्तनि ते पाणी जा तालाब नज़र अचण लॻा। शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा त ॿिई तरफ़ ॻोठाणनि यूसी फतेहपुर जे सेक्रेटरी मुश्ताक अहमद शंबाणी जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। छोडाऊ जे ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में गंदे पाणी जी नेकाली न थियण जे करे नालियुनि तोड़े बरसातनि जो पाणी रोड रस्तनि ते तालाब जा मंज़र ॾियण लॻो आहे, जंहिं सबबि असांखे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। अहिड़ी तरह ॻोठाणनि जो इहो बि चवणु हो त हर यूसी में तरक़ियाती कम कराया विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं असांजे ॻोठ छोडाऊ में कंहिं बि क़िस्म जो कोई बि कमु नाहे करायो वियो। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध लोकल गवर्नमेंट ज़मीर अब्बासी साहब, DC खैरपुर राजा तारिक चांडियो साहब, असिस्टेंट कमिश्नर कोडजी मोहम्मद आसिम अब्बासी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे असां अपील था कयूं त ख़ुदा रा छोडाऊ शहर जो नोटिस वठी जल्द सफ़ाई सुथराई